जैकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद कंहिं बि ॾोहारीअ खे न छॾींदासीं। व्याजखोरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी। SSP कप्तान सदाम ख़ासकेली पारां पुलिस खे हुकुम हिक फरियादीअ जी दरख़्वास्त ते ॾिनो। JUI जे वफ़द सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे SSP जैकमाबाद कप्तान सदाम हुसैन ख़ासकेली चयो त जैकमाबाद में ज़िले में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। कंहिं बि ॾोहारीअ खे न छॾियो आहे ऐं न छॾींदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार JUI जे ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारीअ जे अॻुवाणी में मुलाक़ात कंदड़ वफ़द सां ॻाल्हाईंदे कयो। उन मौक़े ते हिक शख़्स व्याजखोर तरफ़ां बार बार तंग करण जी शिकायत कई, जंहिं ते SSP पुलिस खे हिदायत कई त जेकॾहिं को बि व्याजखोर कंहिंखे बि तंग करे त उन्हनि खे ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। हुन चयो त व्याजखोरनि मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई करे कानून हवाले करे रही आहे। यादि रहे त SSP जैकमाबाद जी हिदायतुनि ते मोटरसाइकिल ऐं ॿियनि क्राइम में मुलविस गैंग खे गिरफ़्तार करे मोटरसाइकिलुनि में ऐं ॿियूं वॾे मिक़दार में चोरी थियल सामान वापसि करायो हो, जंहिं ते SSP सदाम हुसैन ख़ासकेलीअ जे शहरियुनि तारीफ़ कई हुई ऐं उन सिलसिले में आवाम चयो आहे त बहादुर SSP जैकमाबाद कप्तान सदाम ख़ासकेली खे क्राइम रोकण ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण में आज़ादु छॾियो वञे, छो त जैकमाबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में अमन अमान क़ाइमु करण सां सिंध हुकूमत ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं अवाम जी कामयाबी थींदी। हुन चयो त जेकी पुलिस एहलकार अवाम जी बहितरी लाइ क्रिमिनल ख़िलाफ़ कमु करे रहिया आहिनि, उन्हनि जो साथारी थियणु घुरिजे।